नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त लाहौर में मुबीना तौर ते मुड़ुस जे तशदद जो निशानो बणजंदड़ औरत जे मेडिकल रिपोर्ट साम्हूं अची वई। मेडिकल रिपोर्ट में तशदद जी तस्दीक कई वई है। मीडिया जी रिपोर्टन मूजिब मेडिकल रिपोर्ट जी कापी हासिल करे वरिती है। मुतासिर औरत जे मेडिकल रिपोर्ट में 6 मुख़्तलिफ़ ज़ख़्मनि जी निशानदेही कई वई है। रिपोर्ट में ॿुधायो वियो है औरत जे आङुरियुनि ते रोड़नि ऐं सोज जो निशान मिलियल है। खाॿे कन जे साम्हूं ऐं ॻल ते बि रोड़नि जो निशान आहे। रिपोर्ट में लिखियो वियो आहे त जहिड़े खां पोइ औरत खे खाॿे कन मां घटि ॿुधणु अची रहियो आहे। रिपोर्ट में लिखियो आहे त अख भरिसां ॻाढ़ो निशान आहे, पर बयानी जो कम मसलो न आहे। मथे ऐं कंध जे विच हिसे ते बि ज़ख़्मनि जा निशान आहे। जिस्म ते आयल ज़ख़्म कंहिं तेज़ औज़ार जा थी सघनि था। वधीक हक़ीक़त लाइ खाॿे कन ऐं मथे जो एक्सरो कराइण जी ज़रूरत आहे। ॿिए पासे मुतासिर औरत जे मैजिस्ट्रेट खे 164 जो बयान बि साम्हूं अची वियो आहे। मेडिकल रिपोर्टनि मूजिब औरत जे बयान जी कापी बि हासिल करे वरिती आहे। मुतासिर औरत पंहिंजे बयान में चयो आहे त फैसल 24 मार्च ते दोस्तनि सां गॾु घर में दाख़िल थियो ऐं नशे जी हालत में हो। शराब पीअण जो मुड़ुस मूंखे चयाईं, मूं इनकार कयो। दोस्तनि जे वञण खां पोइ मुड़ुस पाणी जो पाइप सां ॿधी तशदद कयो आहे। हिन वाक़े में 3 मुलज़िम बि हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़